अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां सब ठीक हूंदव, खैरियत सां हूंदव, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जेके बि ॾिसो पिया, पेश ख़िदमत आहे शमन अली मीराली ऐं तव्हांखे हिकिड़ी हिन एल्बम जी ख़ुशूसी ऐं भली ॻाल्हि ॿुधाईंदुमि हिन इश्तिहार खां पोइ। जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि ॿुधो त तव्हांखे पाण पक पइजी वेंदी त इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। ऐं हीअ इश्तिहार आहे, ॾिसो हाणे इश्तिहार में हिकिड़ी ॿ एल्बम आयल आहिनि शमन अली जा। हिकिड़ो डबल ए में वॉल्यूम पहिरियों, ॿियो धरती में 33 पंटीह जंहिंजो ज़िक्र हले पियो। बरकत अली जो आहे 009। उनखां पोइ आबदा परवीन जो हेॾां एल्बम पियो आहे लोक फनकार में, ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ जो एल्बम पियो आहे लोक फनकार में। हेॾां मथां हिकिड़ो ॿियो एल्बम हुयो। हाणे शमन अली जे हिन एल्बम जी ख़ुशूसी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जेका तव्हां शायदि कंहिंखे बि कि चंद दोस्त हूंदा जिन्हनि खे ख़बर हूंदी। पहिरियों कैसेटूं ईंदियूं, शमन अली लिखियलु हूंदो हो, शमन अली लिखियलु हूंदो हो। तव्हां हिन एल्बम खां पोइ ते वञो, केतिरा बि एल्बम आयल आहिनि शमन अली जा, सभिनी में शमन अली लिखियलु हूंदो। हिन एल्बम में मीराली कयो वियो शमन अली खे। तव्हां हिन खां पोइ ते एल्बम सभु जांच कयो, सभु ॾिसो, जेके बि परस्तार आहियो सभु पोइ ते जांच कयो, कंहिं ते बि मीराली कोन्हे लिखियलु। पोइ अची हिते अची पुॼंदव इंतज़ार मौत बराबरि, हिते तव्हांखे मीराली लिखियलु नज़र ईंदो। हितां खां शुरूआति थी मीराली, हर एल्बम में मीराली आयो। इहा हुई ख़ुशूसी ॻाल्हि। जे पसंदि आई हुजे त लाइक ज़रूरु करे छॾींदा। ठीकु आहे दोस्तों, हिन जा कलाम तव्हां सभु ॿुधा हूंदा, पर कुझु थी सघे हिन में हिकिड़ो ॿियो कलाम बि आहे जेको तव्हां शायदि न बि ॿुधो हुजे। उहो कंहिं माना हिन एल्बम में लिखियलु न आहे, पर हिन में आहे सही। उहो कलाम आहे, घुंड खोल खिल पियारा दिल भर ख़ुदा जे नाले। काफ़ी दोस्त आहिनि जिन्हनि खे ख़बर हूंदी, पर तमामु घणा आहिनि दोस्त जिन्हनि खे न आहे ख़बर। जंहिं वटि उन दौर में ही कैसेट हूंदी त उनखे ख़बर हूंदी, बाक़ी न आहे ख़बर दोस्तनि खे। त हिन में उहो कलाम आख़िर लिखियलु ई न आहे, पर धरती वारनि खे शाबाश आहे, इहो हिकिड़ो कलाम शामिलु त कयो उन्हनि। कलाम पहिरियों, इंतज़ार मौत बराबरि पियो लॻे वञा काॾे। मुंहिंजी पसंदि जो एल्बम आहे, पर तक़रीबन जेके बि ॾिसंदा हूंदा सभिनी जी पसंदि जो एल्बम हूंदो, छो जो हिन में कलाम आहिनि ई अहिड़ा सभु। उनखां पोइ आहे तूं त दिलि पकी कई आहे, कीअं मां पकी कयां, तोखे न मयार ॾियां त कंहिंखे मयार ॾियां। ऐं उनखां पोइ आहे शफ़क़त सूमर जी शाइरी, यादि सनम कर प्यार संधियूं से रातियूं ऐं से ॾींहड़ा। उनखां पोइ कासिर नवाज़ जी शाइरी आहे, तमामु ख़ूबसूरत कलाम। मां ॿियनि जे अॻियां छो रोआं, मूंखां मुहिड़ो न मोड़े हा, तूं एॾा ॾुखड़ा न ॾेई हा तूं है। उनखां पोइ आहे गोहर गदाई जी शाइरी, नाहे दिलि खे को चैन आहियां बेहद बेचैन, एतबार कर मिठा जे सच पुछे त यादि ॾियां सदा। ऐं उनखां पोइ साइड बी में सांवल मीराली जो कलाम आहे, तुंहिंजे ख़ातिर सठा मूं सूर सिर ते सारा, आहलिया प्यारा। हीउ बि भलो कलाम आहे। उनखां पोइ कासिर नवाज़ जी शाइरी आहे वरी, तंग कयो तुंहिंजे ग़मनि ऐं मां शराबी थी वियुमि। उनखां पोइ आहे बख़्शल मीराली जो कलाम आहे, खोलियई पंहिंजा वार छो लाथा थई हार छो। उनखां पोइ आहे कासिर नवाज़ जी शाइरी आहे, हाणे रहम कर मुंहिंजी दिलि ते सारी उनखां पोइ आहे मुर्तज़ा मौलाई साहब जो कलाम आहे, जे तोखां दूर आहियां केॾो मजबूर आहियां।
हाँ दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु करे छॾींदा ऐं दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा।